अस्सलाम वालेकुम नाजरीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में खुशामदीद। ख़बर शेयर के पिया दादू मां रिपोर्टर रईस साहिल शेख जी पाकिस्तान पीपल्स पार्टी के बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो की 94 सालगिरह पीपी ज़िले सदर MNA रफ़ीक अहमद जमाली के बंगले ते कटियो वियो। सालगिरह तकरीब में पीपी ज़िले सदर MNA रफ़ीक अहमद जमाली समेत वॾे अंग में पीपी अॻवान ऐं कारकुन शबीर अहमद अबड़ो, खलील अहमद शेख, रईस बाबन खान पैंवर, रफ़ीक अहमद मीरानी, ख़ालिद हुसैन मीरानी, खलील अहमद जमाली, वफ़ा चांडियो ऐं ॿियनि शिरकत कई। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो की 94 सालगिरह तकरीब के ख़िताब कंदे अॻवान चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अवामी लीडर हो जंहिंखे फ़ख़्रु एशिया पिणु सॾियो वञे थो। हिननि चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क खे आइन ॾिनो ऐं मुल्क में जमहूरियत खे क़ाइम ज़िंदगी जे बि परवाह न कई। हिननि चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो भले असां सां गॾु न हुजे पर उनजो नज़रियो अॼु बि ज़िंदा आहे, जंहिं सबबु पूरे पाकिस्तान समेत दुनिया में भुट्टो ज़िंदा आहे जा नारा अॼु बि गूंजंदा आहिनि। तकरीब में अॻवाननि ऐं कारकुननि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे लफ़्ज़नि जी भेटा में पेश कई। तकरीब में पीपी जे ज़िले दादू, तालका दादू, सिटी दादू, ज़िले विंग पीपल्स डॉक्टर्स फोरम, मिनारिटी विंग वर्किंग कमेटी के उहदेदारनि वर्करनि वॾे अंग में शिरकत कई।